असांजे मुर्शिद करीम जो हिकिड़ो मूंखे वाक़ियो यादि आयो आहे। हज़रत पीर साईं रोज़े वारनि जो दौर आहे। उन्हनि जे ज़माने में संदन ख़लीफ़ो हो, ख़लीफ़ो मोहम्मद कासिम लगारी। अब आप समझो ॻाल्हाए न, ख़लीफ़ो मोहम्मद कासिम लगारी मिठी वारो। मिठी आहे टंडे बाग़े जे भर में, हिकिड़ी मिठी थरपार करण वारी उहा न, ॿियो मिठी आहे हिते वेझी टंडे बाग़े जे भर में, पंगरियो ऐं टंडो बाग़ो विच ते आहे मिठी। ख़लीफ़ो मोहम्मद कासिम जो सॼो मासात हो ख़लीफ़ो नबी बख्श लगारी। उहो मुरीद हो हज़रत गौसल आलमीन जो, माना मुल्तान शरीफ वारनि बुज़ुर्गनि जो। ख़लीफ़ो मोहम्मद कासिम मुरीद हो पीर साईं रोज़े वारे जो। पोइ पाण में रोज़ हुनजी चटा भेटी लॻी पई हूंदी हुई। ख़लीफ़ो कासिम चवंदुसि अदा नबी बख्श, चवंदा सुणा, जे सुणावा ते तूं क्या मेॾे पीर दा हली मुरीद थी, रोज़े धणी दा हली मुरीद थी। और छा चवंदो हो, अदा तेकू तेॾा पीर मेकू मेॾा पीर, तूं भली पीर साहब दा मुरीद थी, मेॾा पीर मुल्तान वाला है। अब सभु कंहिंखे पंहिंजो पीर वणंदो आहे न, ऐं वणणु खपे। ख़ुदा जो कसम आहे, पंहिंजे पीर सां एतिरी मोहबत करिजो सॼे जहान मां ॿिए सां मोहबत कंहिं सां हुजे ई। जेको जंहिंजो मुरीद आहे पंहिंजे पीर सां मोहबत रखे। ख़लीफ़े साहब खे हेकर बि चई, ॿीहर बि चई, वरी 6 महीने खां पोइ चई, साल खां पोइ चई, पर मञे खां पोइ चई, साल खां पोइ चई, पर मञे ई कोन पियो। हू दरगाह ते हलियो वञे, हू वरी मुल्तान शरीफ़ हलियो वञे। हिकिड़े ॾिहाड़े ॿई ॻोठा निकिता। ख़लीफ़ो मोहम्मद कासिम हलियो वियो दरगाह शरीफ़ ते, ऐं ख़लीफ़ो नबी बख्श हलियो वियो मुल्तान शरीफ़। उन ज़माने में जेको मुल्तान शरीफ़ जो सुजादा नशीन हो, उन्ही खे वञी ख़लीफ़े साहब अर्ज़ कयो, क़िबला अब सम्झो था, क़िबला मां तव्हांजो मुरीद आहियां, अबनि ॾाॾनि खां तव्हांजो मुरीद आहियां, महिरबानी थिए मूंखे फैज़ मिले। पंध करे करे जुती घुसी वई आहे, पंध करे करे मुंहिंजा पेर खुसी विया। केतिरा साल थिया, जहिड़ो आहियां तहिड़ो आहियां, का दुआ कयो, को फैज़ ॾियो, का वंड ॾियो त का मूं में करामत पैदा थिए। पीर साहब फरमाइस, बाबा नबी बश, मां फैज़ त तोखे घणो ॾियां, पर तो में थांव आहे ई कोन। थांव हुजे त ॾियां, थांव न हूंदो त पोइ तोखे काथो फैज़ ॾींदुसि। थांव हुजे ई हा त फैज़ ॾियां हा, पर तो वटि थांव कोन्हे को, त जे करे तोखे कहिड़ो फैज़ ॾियां। ॾाढो दिलि में ॾुख थियुसि। थांव सम्झो था, कुझु असांजा दोस्त वेठा आहिनि, थांव न सम्झंदा हूंदा। बर्तन, तुम्हारे पास बर्तन नहीं, मैं रूहानी फैज देने के लिए तुझे तैयार हूं, लेकिन तेरे पास वो रूहानी फैज लेने वाला बर्तन नहीं। अगर तेरे पास बर्तन हो तो मैं तुझे फैज देने के लिए तैयार हूं। अब समझो था न, हाओ को तो तव्हांजी मर्ज़ी। आम करे हाओ जो रवाज थी वियो आहे, हिकिड़ो सुभान अल्लाह जो रवाज, ॿियो हाओ जो रवाज। हिकिड़े मौलवी साहब तक़रीर कई कि करबला जे मैदान में हज़रत इमाम हुसैन आली मकाम खे ॾाढा धक लॻा, ज़ख़्मी थी पियो, शहीद थी पियो। माण्हू ॿुधा चए थो सुभान अल्लाह। आवाज़ आ गई, सुभान अल्लाह। ख़ुशि थी रहियो वीचारो। तो कॾहिं कॾहिं वरी उदत में माण्हू धोको हणंदा आहिनि खणी, तॾहिं तो घड़ी घड़ी पुछांव त सम्झो था अलाए न। हाय हाय, ओ मुंहिंजा प्यारा भाउ मुस्लमान अज़ीज़ दोस्त, जंहिं वक़्त में ख़लीफ़े साहब खे पीर साहब ईअं थियो, छा चईसि त तो वटि थांव कोन्हे, ॾाढो ॾुख थियो, मोटी आयो त पंध बि ॾाढा कनि, थांव बि कोन्हे, पोइ पीर छाजे कयां। मोटी आयो ॻोठ, पर ॻोठ निंड कान आई। दिलि में चई त कासिम मूंखे चवंदो हो त मुंहिंजे पीर जो हली मुरीद थी, भला इहो बि त पीर ॾिसी अचां। वरी ॻोठा रवानो थियो आहे, दरगाह शरीफ़ ते पहुतो आहे। पीर साहब अंदरि वेठा आहिनि, कासिम फ़क़ीर ॿाहिरि दर ते वेठो आहे। ॿई पाण में मिलिया। कासिम ॾाढो ख़ुशि थियो त अॼु नबी बख्श आयो आहे। एतिरा ॾाढा इनकार पे कई, मस मस आयो आहे। फौरन हिनखे ॿाह खां वरितई, हवाल बि कोन वरितईसि। जल्दी जल्दी अंदरि पीर से रोज़े वारनि वटि वठी वियो। हज़रत रोज़े धणी पंहिंजे वक़्त जो गौस आहे, गौसे ज़मा आहे, गौसे दौर आहे, उन जे रूबरू जे वक़्त में वठी थो वञे त भला पीर से रोज़े वारा मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह ॾिसी फरमाइनि था, ओ ख़लीफ़ा नबी बख्श लगारी, महिमान थांव त भी कोन ईंदो आहे, उनखे मानी बि खारा बि आहे, उनखे थांव बि ॿुधाइनि। अल्लाह या रसूल या गौसे आज़म। छा फरमायो? अब छा फरमायो त महिमान ॻोठो ईंदो आहे त थांव खणी कोन ईंदो आहे, महिमान ईंदो आहे त मेज़बान थांव बि ॾींदो आहे, मानी बि खाराईंदो आहे। असां वटि तुंहिंजो थांव बि आहे, असां वटि तुंहिंजो ताम बि आहे। दिलि सां ॻाल्हि लॻी न सही?
काथे मुल्तान शरीफा, काथे खैरपुरा। अल्लाह जे वली जी नज़र तनिहार, खुदा जो वली पंहिंजे कामिल मुरीद सां गॾु हूंदो आहे। अड़े जंहिंजी क़िस्मत जाथे लिखियल हूंदी आहे उनखे फैज़ हुते ज़रूर मिलंदो आहे, उनजो मुक़द्दर उन जॻह ते हूंदो आहे। इहे कोन हो त को मुल्तान में फैज़ कोन हो, उते बि फैज़ हो, पर नसीब हिन जो हितड़े लिखियल हो। जंहिंजो जाथे नसीब हूंदो आहे